हाज़रीन, आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं हींअर म्यूनिसिपल ऑफिस जे भर में ई मुर्गी शॉप आहे। उस्ताद आहे प्राइमरी उस्ताद अलीशेर चांडियो, उते मौजूदु आहियां। 3 तारीख़ ते हिते 2 हथियारबंद उस्ताद अलीशेर चांडियो खे यरगमाल करे खाइंस खां मोटरसाइकिल, कैश रक़म, मोबाइल फुर करे विया। ऐं उन खां पोइ तक़रीबन 10 ॾींहंनि खां पोइ वरी 13 तारीख़ संदसि पुटु आहे मोहम्मद ख़ान, उन खां ॻोठु ठोड़ा जे भरिसां 4 हथियारबंदनि हिन खां बि CD मोटरसाइकिल 2023 ऐं कैश रक़म 25,000, हिन वटि 2 चेक हुया लख लख जा ऐं प्लस में बटूं जंहिंमें NIC कार्ड बि हुयो, उहे फुर करे विया। जॾहिं त हिननि खोजी कुतो घुरायो जेको बुट सिराई भर में हाजी कुर्बान सोडर आहे, नारे राइस कैनाल जे कप ते, उन जे घर में कुतो वेठो ऐं पहिरीं बि उते पेरो लॻायो। जॾहिं त पुलिस उतां 2 माण्हू गिरफ़्तार कया ऐं उन्हनि मां बग़ैर रिकवरी जे हिकु माण्हू खे छॾे ॾिनो। जॾहिं त ॿिन्ही जूं NCU बि दाख़िल आहिनि, मगर पुलिस का बि रिकवरी न करे सघी आहे हींअर ताईं। वधीक ई साईं अलीशेर चांडियो हिते मौजूदु आहे, उन खां तफ़सील वठंदासीं। जी साईं। साईं, मां 2 तारीख़ छंछरु ॾींहुं सुबुह जो ईंदो आहियां मुर्गी जे वापारी आहियूं मुर्गी ॾियणु। मां जीअं दुकान ते पहुतुसि, पंहिंजे ते छोकिरा विया मुर्गी खाइणु, मां दुकान ते वेठुसि। 6:30 जो टाइम हुयो। 2 हथियारबंद आया, जन पिस्टल चैम्बर कया। पिस्टल चैम्बर करे कि मुंहिंजे गन ते रखी ऐं करे मूंखे चवंदो गाॾी चाबी बि ॾे ऐं खानो खोल। खानो मुंहिंजो तालो तोड़ियो अथऊं। 45,000 कैश, 15,000 मुंहिंजे बटूअ में आहे, उहे बि खयूं। ऐं उन खां पोइ मूंखे चाबी गाॾी जी खणी 2025 मुंहिंजी मॉडल गाॾी बि थी, उहा बि कयूं। मूंखे धमकी ॾिनऊं त जेकॾहिं उथे त तोखे मारींदासीं। उन खां बाद में मां चुप करे वेही रहियुसि। हितां निकिता वरी पोइ उन बाद 10 ॾींहंनि खां पोइ वरी हीउ मुंहिंजो पुटु आहे मोहम्मद ख़ान, वरी पोइ हिन खां जेको आहे फुर कयूं। वधीक तफ़सीलूं पाण ॿुधाईंदो तव्हांखे। मोहम्मद ख़ान बि असां सां मौजूदु आहे, उन खां बि तफ़सील वठंदासीं। जी मोहम्मद ख़ान। राति जो मां हितां निकितुसि पंहिंजे दुकान तां। दुकान बंदि करे 9 जो टाइम हुयो। कुझु सामान हुयो मूं वटि, केक हुयो, कुझु सामान हुयो, दवाऊं बाबा जी हुयूं। मां हितां निकितुसि, थोरा ट्रपी थोरो अॻिते दुसि त मुंहिंजे मुंहं में टार्च लॻी। मां सम्झो त शायदि पुलिस आहे। पोइ जेमहिल मां नज़र थोरो वेझो वियुसि त 4 अमरा हुया, जन मथां मुंहिंजो फेर कया, रिपीटर हुया। मां वञी ब्रेक कई, वरी 2 पिस्टल जा फेर ॿिया बि कयूं। मूंखां गाॾी खसियऊं, 25,000 रोक हुया, उहे खसियऊं। मोबाइल फ़ोन हुई, जैकेट हुई ऐं असांजो केक हुयो, कुझु सामान हुयो। चेक हुया मुंहिंजा लख लख रुपया 2 वापारियुनि जा, उहे बि मुंहिंजा खणी विया। उनखां अॻिते थोरो वधीक असां पुलिस वारा वेठा हुया जेके असांजे रोड सां वेहंदा आहिनि। उन्हनि खे असां सॾंदा कयूं, हकूं था कयूं त बाबा अचो असां खां फुर थी हले, हे साम्हूं असांजे वञनि था पिया खोरू। पोइ पुलिस वारा पंहिंजी गाॾी मोटरसाइकिल छॾे पोइ हिते भॼी विया असांजे ॿिए तरफ़ होटल ते। त असांजा ॻोठ जा माण्हू था चवनि पोइ साम्हूं फुर थी हले वञो, चई असांजा हथियार नथा हलनि ऐं असां हथियार न छुटंदा, असां न हलाईंदासीं। त उन्हनि न का मज़ामत पुलिस वारनि कई उन्हनि सां, न को हवाई फेर कयूं, कुझु ई न। उहो आराम सां निकिता, असांखां फुर करे हलिया विया आहिनि। सुबुह जे टाइम वरी असां फौजी कुता घुराया आहिनि, पहिरीं घुराया आहिनि। सिधो उन्हनि सोडर कुर्बान सोडर जी बुटसराय में घर आहे, उते असां विया आहियूं। उते बीठा आहियूं, पुलिस आई आहे, कलाकु पूरो असां उते बीठासीं। घर में अंदरि लेडीज़ हुई, असां इन करे अंदरि घर में न पिया वञूं। पुलिस आई आहे, उन खां पोइ 2 माण्हू उन्हनि जा वठी निकिती हली वई आहे। न पुलिस का रिकवरी ॾिनी असांखे, न पुलिस का तलाशी वरिती उन्हनि घरनि जी। ऐं असांजो पको पुको सभु अंदरि वेठा आहिनि अमरा, ऐं अंदरि जेको आहे सामान असांजो पियो, गाॾी जेको बि हुयो। वरी शाम जो पुलिस वारनि कंहिं बास जे चवण ते उहो अमरा बि छॾे ॾिनो आहे। हाणे असांखे न का रिकवरी थी मिले, न कुझु। वरी उबतो जेके असांजा जवाबदार आहिनि उन्हनि खे बि छॾियो थो वञे। 2 माण्हुनि खां हिकिड़े खे छॾे ॾिनो, हिकिड़ो अञा छॾे ॾिनो, हिकिड़े जी बि असांखे ख़बर न आहे त अंदरि आहे या न आहे। बाक़ी असांखे इहा ख़बर पई त वाह हिकिड़ो उन्हनि छॾे ॾिनो आहे, पुलिस वारनि पाण ॿुधायो आहे। तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? साईं, असांजो मुतालबो इहो आहे त मूंखे पंहिंजो सामान मिले ऐं जेके ॾोही आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मूं ग़रीब सां ॿियो चकर इहो ज़ुल्म थो थिए, मूं कहिड़ो गुनाह कयो? मुंहिंजा बचा मां पुॼना आहिनि, मुंहिंजो पुटु आहे, वापारी आहियूं असां चवंदा ग़रीब रोज़ी करण जे लाइ हिते असां फुरचण जे लाइ थोरे था अचूं। मेहर में अचूं था, पुलिस खे दायूं था, पुलिस का बि असांजो कुझु नथी करे। इमदाद सिहोल जेको आहे 15 वारो, उहो आयो हिते, मूंखे जी मां तोखे रिकवरी कराए थो ॾियां, बसि ॾींहं 2 में। साईं, ॾींहं 2 खे अॼु तव्हां सोचो काई तारीख़ आहे?
3 तारीख़ मूंखां फुर थी आहे मेड़ में वरी उन खां पोइ मुंहिंजे पुट खां फुर थी आहे उन खां पोइ सर SHO राति जो जॾहिं वारदात थी आहे मूंखां फुर थी आहे त राति जो SHO आयो आहे 1 इंचार्ज आयो आहे सॼो असां उन्हनि खे ॿुधायो आहे उन्हनि जो सुबुह जो तव्हांजो मसइलो हल थींदो सुबुह तव्हांखे असां शयूं ॾींदासीं जेके पुलिस वारा भॼी विया आहिनि उन ते केस दाख़िल कंदासीं त उन्हनि जा साॻा ई पुलिस वारा उते वेठा आहिनि न को उन्हनि केस दाख़िल कयो न असांखे का शइ मिली आहे हींअर ताईं उबतो जेके असां पंहिंजी पाण मदद ते कुता घुराया हर शइ कईसीं जवाबदार खणा हिननि खे ॾिनासीं उहे बि हिननि छॾे ॾिना आहिनि असां नाज़रीन हिते असां मौजूदु हुयासीं बेटो रोड म्यूनिसिपल ऑफिस जे भर में ही मुर्गी जा वापारी आहिनि रिटायर्ड उस्ताद अली शेर चांडियो ऐं संदसि पुटु मोहम्मद ख़ान चांडियो हिन ॿिन्ही खां हिकु हफ़्ते दौरान 2 फुरूं थियूं आहिनि हिकु फुर दुकान तां थी आहे शहर विच मां ऐं ॿी फुर ठोड़ा मां थी आहे ऐं ॿई हदूं जेके आहिनि हिकु A सेक्शन ऐं ॿी B सेक्शन हिननि एहतिजाज कयो आहे SSP दादू खां DIG IG खां मुतालबो कयो आहे अपील कई आहे त हिननि सां इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदार जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं हिननि खां फुर थियल 2 मोटरसाइकिलूं कैश रक़म ऐं ॿियो सामान वापसि कयो वञे जेकॾहिं मूंखे रिकवरी न थी मुंहिंजी त मां सुभाणे जेको आहे जुलूस कढी मेयर थाणे जे अॻियां धरणो हणंदुसि मां कोन मञंदुसि मां ग़रीब आहियां मां ॿियो कुझु नथो करे सघां मां धरणो हणंदुसि पुलिस जे ख़िलाफ़ु हणंदुसि मुतासिरनि इहो बि चिता ॾिनो आहे जेकॾहिं मुंहिंजी रिकवरी न थींदी त माण्हू ऐं गॾु करे थाणे जे अॻियां धरणो हणंदुमि ऐं एहतिजाज कंदुमि